जी नाज़रीन, पूरी सिंध के ॿियनि शहरनि वांगर कलोई तालुको भी मुकम्मल तौर ते लॉकडाउन बणियल आहे। मकामी दर्जी बेरोज़गारी खां परेशानी सबबि फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर बणियल आहिनि। कलोई जे दर्जन गुलाब मेघवाड़, लाल सागर महाराज राजा उर्फ महाराज मेवा रबाड़ी, कांजी मेघवाड़ ऐं ॿियनि शाइन न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त कलोई शहर 16 ॾींहं खां बंदि हुअण सबबि असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारे रहिया आहियूं ऐं ज़िले इंतिज़ामिया ऐं सिंध हुकूमत जा राशन ॾियण वारा ऐलान ई रहिजी विया आहिनि। हिन वक़्तु असां फाका कशी वारी ज़िंदगी गुज़ारण ते मजबूर आहियूं ऐं असांजा ॿार बुख ते गुज़ारो करण ते मजबूर बणियल आहिनि। हिननि सिंध हुकूमत तौरु ज़िले इंतिज़ामिया खां फौरी तौर नोटिस वठी राशन ॾियण दर्जी माण्हू हिते बेरोज़गार थी आहियूं। डेली 200 रुपया कमाइण वारा, डेली अटो वठण वारा, किलो अटो वठण वारा, महिरबानी करे असां सिंध सरकार के अपील था करियूं त असांजे लाइ का सार लधी वञे। महिरबानी आहे। परेशान आहियूं। सीएम साहब के अपील था कयूं, मुराद अली साहब के, बिलाल साहब के, असांजी को सार संभाल लही वञे। रुगो कूड़ ही 12,000 आया, हिन में असांजा नाला कोन पुछंदा बि ना हलायो ईअं अञा हुनखां चेक करे। हाणे असां वटि त वॾा मोबाइल कोन, असीं कीअं चेक कयूं? रुगो कूड़ ठगी हले बि। धंधो बंदि है, शहर में अफरा तफरी है, इन करे असीं प्राइम मिनिस्टर के साहब के चऊं था त महिरबानी करे जल्द में जल्द असांखे को रिलीफ ॾिनो वञे या पैसा जेके आहिनि उहो ॾियो वञे घर घर। इहो भले 3 महीना 6 महीना ताईं भले शहर बंदि हुजे, पर ग़रीबनि खे कुझु ॾियो त सही। तव्हां रुगो ॾसो पिया पैसा अचनि था 12,000, असां त पैसा ई कोन था ॾिसूं। रुगो 2 रुपया 3 रुपया टैक्स लॻो पियो मोबाइल ते। महिरबानी हथ ॿधी वधीक हाणे अलाह खां ॾिजो, ख़ुदा खां ॾिजो, भेण हथ ॿधी असीं चऊं था त असांखे कुझु न कुझु ॾिनो वञे। बेरोज़गार आहियूं, असांखे का शइ कोन थी मिले। जे शहर में अचूं था त लठ जो बैको आहे पुलिस ऐं रेंजर्स जो। जे घर वञूं था ॿार चवंदा अटो कोन्हे, सब्ज़ी कोन्हे, असीं केॾांहुं वञूं? तंहिंजे करे बिराए महिरबानी करे असां सां कुझु हेल्प कई वञे, असांखे को रिलीफ ॾिनो वञे जो असीं ज़िंदगी जा चंद ॾींहं गुज़ारे सघूं। इन जे करे सिंध सरकार खे अपील था करियूं त असांजी कुझु न कुझु हेल्प कई वञे। मुतालबो कयो रिपोर्टर सूफ़ी अहमद हसन, शाइन न्यूज़ कलोई।